हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हालन खुश है चार खैर। उम्मीद है सब ठीक ठाक मज़े में होंगे। अज वीडियो शुरू करूँ। वीडियो शुरू करने का पहिरीं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था बराए महिरबानी जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल प्यारी सिंध के सब्सक्राइब कंदा। असां चैनल ते नवां आहियूं, असां खां ग़लतियूं सलतियूं थींदियूं आहिनि उन्हनि न ॾिसंदा, असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा। का ग़लती हुजे त असांखे उन में आगाह कंदा। अल्हम्दुलिल्लाह बरसात जी मौसम हले पई, सुठियूं बरसातूं पियूं आहिनि रब जी रहमत जे करे। माशाअल्लाह असांजा फसल तमामु सुकी रहिया हुआ। रब जी रहमत वसण सां अवां ॾिसी रहिया हुयो त असांजा फसल केॾा न सावा थी विया आहिनि। माशाअल्लाह जिते हिकिड़ी भरी जंतर जी उमेद कोन हुई, अॼु अवां ॾिसी सघो था केॾी रौनक अची वई आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह खां दुआ आहे त शल ख़ैर जी रहमत वसाए। माशाअल्लाह ही ॾिसी सघो था असांजी नई बनी आहे, हिन ॿिज न आहे फुटायो, पाणी हिनखे ॾियूं पिया ऐं जंतर बि छटियो आहे, हाणे थोरो थोरो ॼमे पियो। माशाअल्लाह हीअ असांजो जंतर जंहिंमें सफ़ा उम्मीद न हुई, अॼु मज़ेदार लॻो पियो आहे। माशाअल्लाह जंतर सां गॾु साओ वणनि जे खिरियुनि में पोखियल आहे, ॾिसी सघो था केॾो न सुठो लॻे पियो। घणी देर दुआ आहे त शल ख़ैर जूं रहमतूं वसाए। माशाअल्लाह असांजा वण बि सरसब्ज़ थी विया आहिनि, सफ़ा सावकूं बहाल थी वियूं आहिनि। ही जंतर बि ॾिसो, सारियुनि जो ॿिज खणी हलूं पिया। हिकिड़ी चौथ भराई हुई, ही पल भरिया पिया आहिनि पाणी सां रब जी रहमत जे करे। अॻे असां वटि पाणी सफ़ा कोन हो, जॾहिं मालिक जी रहमत वसी आहे त सावकूं थी वियूं आहिनि। ही सारियुनि जो ॿिज आहे। हिकिड़ी कलर वारी ॿारी आहे, उन खे भरायो आहे, उन खे छटण लाइ खणी आया आहियूं। हाणे इन खे पुसाए छॾियोसीं। ही कूलर खे ॿाहिरि कढां, हाणे हलूं था जे बारे में सारियूं छटणियूं इहो अव्हांखे ॾेखारियूं था। माशाअल्लाह तमामु दिलि खे वणंदड़ नज़ारो, लॻे ईअं थो जीअं धरती साई चादर ओढ़ी हुजे। इहो ॿारो आहे जंहिंमें पाण खे सारियुनि जो ॿिज छटिणो आहे। पाणी ॾेई छॾियो, हाणे ॿिज पुसाए छॾियो। अधु कलाक खां पोइ कढे पाणी सुकाए थोरो, पोइ हिन में छटंदासीं। इहो असल कलर खे ठारण जे लाइ आहे, ॿियो को ॿिज नथो ॼमे। चवनि था त सारियूं ॼमंदियूं आहिनि, कलर खे बि चूसींदियूं आहिनि, ज़मीन पोख वारी थी वेंदी आहे, सरसब्ज़ थींदी आहे। बरसाति जी मौसम हले पई, आसमान ज़ाहिर न आहे, सिज ककरनि में लिकियो पियो आहे। असां वटि इहा मौसम हले पई। अल्लाह हाफ़िज़।